नाज़रीन मेरा सोशल न्यूज़ में भलीकार कनाल खबर शामिल कंदा शहदादपुर मां शहदादपुर जे आबादगारनि पारां बास्को जे तरफ़ां बारदानो न मिलण ख़िलाफ़ लतीफ़ पार्क खां प्रेस क्लब ताईं हथनि में प्ले कार्ड खणी पैदल एहतिजाजी रैली कढी वई। उन जे मौक़े ते मुज़ाहिरीन मुमताज़ मक्सी, अकबर बिरोई, राजा हकीम शीदी, हसन खोसो, अज़ीम लाखो ऐं ॿियनि चयो त सिंध जी ज़राइत खे हथ वठी तबाह कयो पियो वञे। बास्को अमलदारनि वटि 70,000 खां मथे बारदानो मौजूदु हुजण बावजूदि नंढड़नि आबादगारनि खे बारदानो नथो ॾिनो वञे। आबादगारनि खे बारदानो न ॾियण बजाए मनपसंद माण्हुनि ऐं बाअसरनि धुरियुनि खे बारदानो ॾिनो पियो वञे, जंहिं सबबु आबादगारनि खे सख़्तु परेशानीअ खे मुंहुं ॾियणो थो पवे। उन हवाले सां हीअ रिपोर्ट पेश आहे शहदादपुर मां असांजे मिरान सोशल न्यूज़ जो रिपोर्टर वहीद अली बाकराणीअ जी। ज़मींदार दा ज़ुल्म करणु बंद कयो।